वांगुर जो शेरन जा पुत्र भी शेर होंदा है, शेरन जा बच्चा भी शेर होंदा है। खीमे मां सोने हुसैन जो वड्डो पुत्र अली अकबर निकरी आया, पगदार पुत्र। तारीख लिखे थी 19 साल उन जी उम्र ही, नौजवान हो, अञा दाढ़ी अचेस पई, मुछन जी सावक हुई। निकरी आयो चे बाबा मुखे मोकल दी त मां इन्हनि ज़ालमन सां वञी जंग विढ़ा। चे बाबा न न तोखे मोकल न ॾींदुमि, छो त तू मुझे नाने मुहम्मद जी तस्वीर आ, मां तोखे ज़ालमन जे हथनि में पोहाइण नथो चाहियां। पुत्र एलाज तो करेस बाबा, हे सालिम कुफे वारा चवंदा पोढ़ो अबो विढ़े तो नौजवान नथो विढ़े, मोकल दे बाबा, ईअं न कर, एलाज मिठो कयईं। हुसैन से फरमाए बाबा जी मोकल घुरे तो मोकल थो ॾियाई, पर तकड़ न कजाई, पहिरियों वञी फुफी ज़ैनब खां मोकल वठ जाई। तवज्जो को आखिरी वाइज खत्म थो कयां, जे ईमान हूंदो यकीनन अखियुनि मां पाणी वही ईंदो। जियां जो खीमे में वयो आ, बीबी ज़ैनब जे हथ में अल्लाह जो कुरान आ पढ़े थी, यासीन वल कुरानिल हकीम। ये कुरान पढ़दे पढ़दे हिय जो ॾिठे त अली अकबर बीठो आ, त के फरमे पुट अली अकबर कीअं आयो आ? चवे तो कुर्बान वञा फुफी, जिंदगी में तोखे को सवाल न कयो थम, अॼु जिंदगी जो पहिरियों सवाल भी आखिरी सवाल भी हो थई। बीबी ज़ैनब फरमाए पुत्र पानी न घुरजाई, खार को न घुरजाई, ए मदीनो न थी कूफे जे शहर ज़ालमन जो शहर थई, जे तुझे भा अली असगर के पानी ॾिनो, तीरन जा मींह वसायो, पुट मूं वटि पानी कोन थी, खारकू कोन थी, जे जान खपे त जान दे। अली अकबर से फरमाए तो पुफी जान वठण लाइ न आयो आ, जान ॾियण जे लाइ मोकल वठण आयो आ, मोकल ॾे त करबला में इन्हनि ज़ालमन सां विढ़ा। चई पुट कुर्बान वञा तू मूंखे ॾाढो प्यारो आ, जे न पुफी मोकल ॾे। इलाज जो के त बीबी ज़ैनब बेहोश थी वई। हज़रत हुसैन साईं जी नज़र पइजी वई, डुकंदो ड्रोड़ंदो आयो, चे जल्दी कर पुट, आदि जे मुंहिंजी भेण जे पेरनि खे हथनि खे मट। हे पेरनि हथनि मटण खे शुरू कई। हुसैन से पंहिंजे मथे जे पल्ले पटके जे पलान सां पंहिंजी भेण खे हवा थो हणे। जॾहिं बीबी ज़ैनब होश में आई, मथे मुंह करे चवे थी पुट अली अकबर मोकल थी, जल्दी कर करबला जे मैदान में वञी ज़ालमन सां विढ़। अली अकबर से फरमाए तो पुफी पहिरियों मोकल न पई ॾे, हाणे कीअं थी मोकल ॾे? चए पुट जॾहिं मां बेहोश थी वियुमि, अखियूं बंदि थी वियूं, निंड में नाने मुहम्मद अरबी जी ज़ियारत थी वई। नबी से फरमाए पुत्र ओ मुंहिंजी ज़ैनब न्याणी, मुंहिंजे बचड़े अली अकबर खे न बिहार, अलाए केतिरनि ॾींहंनि जो बुखायल आहे। पुत्र मोकल ॾेस, जल्दी नाने मुहम्मद वटि अचे, शहादत जो ताज पाए माली अचे, मां हौज़े कौसर ते जन्नत जा ताम जन्नत जा पानी झली बीठो। अचे तो मुसलमानों सोनो, अली अकबर से तैयार थो। हुसैन से फरमाए तो बच्चा तकड़ न कर, बी त मां तोखे पंहिंजो दस्तार त करायां, पटको त बदरायांसि। ये पटके बदराइण खां पोइ फरमाए पुट अली अकबर हे मुंहिंजो पटको न थी, मुंहिंजे अबे अलीअ जो पटको थई। वरी तलवार बि ॾिनई, पुट हे मुंहिंजी तलवार न थी, मुंहिंजे बाबे अलीअ जी तलवार थई। वरी घोड़े ते चाढ़े भाकुर पाए मथो चुमी करे फरमाए पुट वञ मैदान ते, अल्लाह तुंहिंजो मुआफ़िज़ आ। जीअं जो करबला जे मैदान में पहुतो, शिमिर जी भरसां इब्न सईद बीठो हो, उन बां खे लोडो ॾेई करे चयो शिमरा हे केरा अहिड़ो सहणो मां ज़िंदगी में ॾिठो न आहे। शिमिर चवेसि त तूं नथो सुञाणे, मां सुञाणियां थो। हे हज़रत हुसैन जो वॾो पुटु अली अकबर आहे, जंहिंजी हऊ बहू शिकिल नाने मुहम्मद सां थी मिले। उन्हनि छा चयो? शिमरा ज़ालिमा, जंहिंजो चेहरो नबी सां मिले, असां इन सां न विढ़ंदासीं, असां तलवार न हलाईंदासीं। अली अकबर साईं हीअं मैदान ते बीठो आहे, हकला थो ॾे, अचो केरु ईंदो? कोई भी अचण जे लाइ तैयार न। अली अकबर से फरमाए तो तव्हां न ईंदो, मां ज़रूर ईंदोमांव, मां पंहिंजनि वॾनि जो बदिलो वठंदोमांव, मासूमनि सगीरनि जो बदिलो वठंदोमांव। किताबनि में अचे तो जीअं जो करबला जे मैदान में सोनो अली अकबर लथो, ईअं तलवार पियो हलाए, ईअं तलवार स्पीड में हलाए पियो। ई तलवारूं हलाईंदे हलाईंदे 500 माण्हुनि जूं मुंडियूं धार करे छॾियईं, बूटी बूटी करे उनखे करबला जे मैदान मां निकिरी अची खीमे में पहुतो आहे। सोनो हुसैन फरमाए तो बाबा मोटी आयो आहियां, ते बाबा कुर्बान वञा, निड़ी सफ़ा खुश्क थी वई आहे, चप खुश्क थी विया आहिनि, वधीक न हिकिड़ो पानी जो ढुक मिले, सॼो मैदान साफ़ थो करे ॾियाई। हुसैन
से फरमाए तो बाबा मुके शर्मिंदो न कर यार एकड़े मोटे वड पानी हो जा तो नंढड़े भा अली असगर के पानी पियारिया हा जे बाबा एकड़ो ढकड़ो पानी मिले निड़ी खुश्क थी वया हुसैन से फरमाए तो बाबा जी आयो आ तोखे खाली नथो मोटाया अज एड़ो तो तोखे पानी पियारिया जैसा जन्नत जो पानी भी मुकाबलो न करे बाबा वो केड़ो पानी आ जे पुत्र अज भी मुझी जुबान में वो तासीर मौजूद आ जो नंढे होंदे नाने मोहम्मद जी जुबान चूसी पुत्र पंजो वात खोल मां पंजी जुबान तुझे वात में विझा तो चूसण शुरू कर तुझी भुख भी वींदी उञ भी वींदी आगरन वारो पाक मोहम्मद अरबी जा दीवानो बुल्ला साहिब कारी अब्दुल लतीफ साहब बुल्ले जी जमायती हो अल्लाह जाने तो जियो जो हुसैन से पंजी वात विधी वात वारी जुबान अंदर विधी चूसी दे अली अकबर के निंड अची वई ख्वाब में नाने मोहम्मद जी ज़ियारत थी नबी से फरमाए पुत्र अली अकबर केतरो टाइम अञा नाने के इंतजार कराइंदे पुत्र केतरो टाइम अञा अब्बे जो जुबान चूसींदे मां मोहम्मद जन्नत जा ताम जन्नत जा पानी तुझे ला झलियूं बीठो आ जल्दी कर देर न कर अखियूं खुली वयूं हुसैन सिंह के फरमाए तो बाबा हाने असांजी अलविदाई थी बाबा इंशाअल्लाह रब वरी असा के जन्नत में मिलाइंदो अचे तो अली अकबर साईं हिय जो मैदान ते घोड़े ते चढ़ी अची पहुतवा जिय जो न डिठो शिमर वारे लश्कर यजीदन डिठो एक बेडे तकियो 500 घोड़े मारे वियो थव हाने तवा के न छडींदो हिम्मत कजो हाने हिम्मत कजो हाने हिकड़ो माणो इन जे वेजो न वने 5 न वणन 10 न वणन 40-50 माणो जो दस्तो वने न त सभनी के जरा जरा करे छनींदो मां तवा का पुछा तो क्या एकड़े सिंह जे पयो 40 कुत्ता लगन आखिर सिंह के भी केरींदा अब इया हेल 40-50 मानू जो दस्तो तलवारों खणी आया कहीं अली अकबर के घोड़े ते वार क्यों कहीं टंगुन ते कहीं जिस्म ते वार क्यों कहीं अली अकबर के मथों तलवारों हलायूं टुकड़ा टुकड़ा करे छड़ो थन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मोजो सोनो हुसैन से पंजे कुल्हन तो ये चादर लाहे पंजे पुत्र जे लाश जा टुकड़ा टुकड़ा खणी करे गंढ बधी पंजी भेण ज़ैनब जे खणी आयो चवे तो ओ अदी ए तुझे बचड़े अली अकबर जो लाश तई ए तुझी मोजी अम्मा भेण न हुई मुसलमानों सोने हुसैन जी भेणा अली सोने जी न्याणिया मोहम्मद मुस्तफा जी डोहटरिया मथे तके चवे थी इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मौला हित हिकड़ो अली अकबर आ एरा केड़ो अली अकबर जरा शहजादा हुजन नानी मोहम्मद जे दीन ता घोरी दी वणा मुसलमानों वो हुसैन जे सब्र के सलाम आहे या सच्ची बुधायो जे मस्जिद में बैठा हो उते हुसैन पंजे सीने के या मथे के धक है नथा गाला हुसैन सब्र कयो आ तो हुसैनी सब्र कंदा है असा जो हुसैन है जे लायक नाही वाहवा जे नाही अदा तवा जे इलाके में यार कसम तो अल्लाह जो कुरान अगियो पियो थव एतरो दस्यो जो खटे वींदो आ तवा उन लाय है है कंदा हो कि न वाहवा कंदा हो नथा गालायो जो को मारजी वनी कोन लाय कंदो है सफा को इयो मारजी वियो अरे जालिमा हुसैन है जे लायक नहीं है जे लायक यजीदी लश्कर उनन हारायो आ हिनन खटियो क़यामत ते पूरी दुनिया यजीदन के थुक लानत कदी रहंदी हुसैनन जे लाय वाह वाह जा नारा हणदा कसम तो अल्लाह जो को खटे वींदो आ उन लाय छा चेबो आ पो तवा भी चो वाह हुसैन डाढिया चो अन्या भी चो मां भी कारी साहब चो वाह वाह इमामा नथा गालायो थकजी पिया वाह वाह इमामा सैयदा हुसैना जियारो तो रत दई नाने जो दीना चाहे तो कुर्बान बचड़ा कया तो तसर कुर्बान बचड़ा कया तो तसर सैयद शहजादा असगर अकबर सैयद शहजादा असगर अकबर घोरा दीनता तो अहल बैत ऐ घर घोरा दीनता तो अहल बैत ऐ घर किसो करबला
करबला जो आहे मुबीना वाह वाह इमामा सैयद हुसैना जियारो तुरत दई नाने जो दीना चेथो अमर खातून जन्नत मिठी दिनी लोली यासीन ताहा वजुहा जी बोली अमर खातून जन्नत मिठी दिनी लोली यासीन ताहा वजुहा जी बोली मल्हाई तुझी जल अमर जी तू झोली मल्हाई तुझी जल अमर जी तू झोली कामयाब थी वहे दिलारा दारायना वाह वाह इमामा सैयद हुसैना जियारो तुरत दई नाने जो दीना खुदा जो कसम क़यामत हुसैनियत जिंदाबाद जा नारा लगंदा जो हुसैन कल भी जिंदाबाद हो अज भी जिंदाबाद यजीदी कल भी मुर्दाबाद होया अज भी मुर्दाबाद है जो असांजे मुर्शिद हुसैन खटियो